अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संजा सैयद। आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस सां। सेनेट जी 37 सीटुनि ते चूंड अमल जारी। गडियल मुखालिफ़ पीडीएम जे उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी ऐं हुकूमत जे उम्मीदवार हफीज़ शेख में नह चोटी जो मुक़ाबलो। पंजाब जी 11 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थियल। सिंध जी 11, खैबर पख्तूनख्वा जी 12, बलूचिस्तान जी 12 ऐं इस्लामाबाद जी 2 सीटुनि लाइ वोट विधा पिया वञनि। सेनेट चूंडुनि में करप्ट प्रैक्टिस रोकण लाइ इलेक्शन कमीशन में ख़ासि मॉनिटरिंग सेल क़ाइमु। सुबुह 9 वॻे खां शुरू थियल वोटिंग अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त अवाम करप्ट प्रैक्टिस बाबति शिकायतूं सिधी रीति इलेक्शन कमीशन खे उमाणे सघजनि थियूं। सिंध असेंबली में सेनेट चूंडुनि लाइ एमपीएस वॾे अंग में पहुची विया। वोटिंग जो अमल बि जारी। पीटीआई जी नाराज़ एमपी असलम अबड़ो पारां सेनेट चूंडुनि में पीपल्स पार्टी खे वोट ॾियण जो ऐलान। पीपी अखबार खुर्शीद शाह खे पार्लियामेंट हाउस पहुचायो वियो। खुर्शीद शाह जो चवणु आहे त पार्लियामेंट कानून जी तर्जमानी जो इदारो आहे। नैब मुतासिर आहियां, तंहिं करे हिन हालत में पहुतो आहियां। हुकूमत जो ध्यानु मसइलनि ते घटि मुखालिफ़ धुर ते घणो आहे। पीटीआई अॻवान मुराद सईद चयो आहे त पीउ उम्मीदवार ऐं पुटु ख़रीदार बणियल आहे। वीडियो साम्हूं आई आहे, उन क़ौम खे शर्मिंदा कयो। वीडियो साम्हूं अचण सां ई हुकूमत जो मौक़िफ़ दुरुस्त साबित थियो। तरक़ी ऐं बजट में कमीशन ठाही पई वञे। सेनेट चूंडुनि खां कुझु कलाक अॻु अली हैदर गीलानी जी वीडियो खां पोइ सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां मंसूब ऑडियो रिकॉर्डिंग बि थरथलो मचाए छॾियो। ऑडियो कॉल में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह मुबैना तौर अली गीलानी खे पीटीआई जे एमएनएस लाइ वधीक पैसा ॾियण जी ख़ातिरी कराए रहियो आहे। नासिर हुसैन शाह पारां मुबैना ऑडियो कॉल खे कूड़ो करार ॾींदे चयो वियो आहे त ऑडियो में मुंहिंजो आवाज़ नाहे। अली गीलानी ऑडियो रिकॉर्डिंग बाबति ॿुधाए सघे थो। पीपी वोटनि जी ख़रीदारी ऐं विक्रे में मुलविस नाहे। इलेक्शन कमीशन अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी जे पुट अली हैदर गीलानी जे वीडियो जो नोटिस वठी छॾियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त वीडियो जी मेरिट ते जांच थींदी। वीडियो में अली हैदर गीलानी मुबैना तौर हिकु मेंबर खे वोट ज़ाया करण जो तरीक़ो ॿुधाए रहियो आहे। उहो वाज़े न आहे त वीडियो में मौजूदु माण्हू केरु आहिनि। पीपी अखबार यूसुफ रज़ा गीलानी जे पुट अली हैदर गीलानी वीडियो जी तस्दीक करने चयो आहे त उहा मुंहिंजी ई आहे। वोट घुरण मुंहिंजो हक़ आहे। वोट घुरण हुकूमती मेंबरनि वटि ई वेंदासीं। मां ज़मीर जो वोट घुरियो आहे ऐं सदाईं ज़मीर जो वोट ई घुरंदा आहियूं। हिकु ॿ न वधीक माण्हू हुआ जेके फ़िलहाल नथो ॿुधाए सघां। ऐं सबोदरो में ट्यूबवेल चौकीदार आबिद हुसैन खे अणॼातल हथियारबंद फायरिंग करे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणा अस्पताल में मुंतक़िल कयो।